والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين. جیسا گفتگو کنداسیں گناہن کے بارے میں تو گناہ اللہ تعالیٰ جی بے فرمانی ہے، گناہ گندگی ہے، گناہ انسان جلا سم قاتل ہے، گناہ انسان جلا ہی ہے جیاں جسم میں زہر وجے تو پورو رت سڑی ویندو آ، گوشت گری ویندو ہے. انسان جلا گناہ بھی اڑو اثر انداز تھیندا ہے. انسان جو گھنا گناہ تو کرے سو پنجو پان کے ہلاکت میں تو وجھے، بربادی میں تو وجھے. وڈے میں وڈی گال تو گناہ کرن وارو اللہ کے ہرگز پسند نہ ہے، اللہ کی پسند نہ ہے. گناہ کی بیماریاں ہیں، ان جو علاج کرنا ضروری ہے. اللہ جو قرآن تو فرمائے واللہ لا يحب كل کفار اسیم، اے اللہ ہر بے شکر بدکار گنہگار انسان کے ہرگز پسند نہ ہے کندو. بے شکری کرے وری گناہ کرے، ان بے شکرے گناہ کرن والے مانو کے اللہ پسند نہ ہے. فرمائی ویل لکل افاک نسیم، ہر کوڑے بدکار گنہگار جلا اللہ نے فرمائے بربادی ہے، بربادی ہونے جلا جو کوڑ گلائے بدکاری گناہ کرتے رہے. ان اللہ لا يحب من کان خوانا اسیما، بلا شک اللہ ان مانو کے ہرگز پسند نہ چھو کرے جب وڈو دغاباز ۽ گنہگار ہے، بدکاری کرنے وارو دغابازی کرے. اللہ ॾिसो न वॾनि वॾनि गुनाहनि खे वरी इस्मा लफ़्ज़ ताबीर फरमायो. इस्म अरबी ॿोली में सॾिबो आहे गुनाह खे अलिफ से मीम इस्म. सिंधी में गुनाह या उर्दू में गुनाह सॼो, अरबी ॿोली में इस्म सॾिबो आहे गुनाह. अल्लाह ताला कुफ्र सां गॾु गुनाह खे गॾायो. अल्लाह रब्बुल इज़्ज़त बदकारी ऐं कूड़ खे गॾु बयान फरमायो. वरी अल्लाह ताला दगाबाजी के गुनाहन के गॾु फरमायो. हाणे कुफ्र केॾो वॾो गुनाह हो. कुफ्र सां गॾो गॾु अल्लाह ताला फरमाए जेको कुफ्र थो करे ऐं गुनाह थो करे, हर गुनाहगार ऐं हर कुफ्र करण वारो बर्बाद आहे, गुनाहन वारो अल्लाह ताला खे नापसंद आहे. छो त गुनाह अल्लाह जी रहमत खां परे कंदा आहिनि, गुनाह जहन्नम जे क़रीब कंदा आहिनि, गुनाह अल्लाह ताला जी रहमत खां महरूम कंदा आहिनि, अल्लाह जी नेमतुनि खां महरूम कंदा आहिनि, गुनाह अल्लाह ताला जे कुर्ब खां महरूम कंदा आहिनि. गुनाह जे सबब इंसान जे रिज़्क खे तंग कयो वेंदो आहे. कुशादो रिज़्क कमाए, पघार आहे, कारोबार में बरकत आहे ऐं लेन देन थींदी रहे थी, माण्हू अचनि था, गिराक पहुचनि था, दुकान में सामान पियो आहे, पैसे जो जी फरावानी आहे, पर उन में बरकत न हूंदी, उन में इज्जत न हूंदी. गुनाह तव्हांजी इज्जत खे विञाईंदा, गुनाह तव्हांजे साईं मुंहिंजा रिज़्क खे तंग कंदा, तव्हांजे चेहरे जे नूर खे ख़तम कंदा. गुनाह सीने में सोढ़ पैदा कंदा आहिनि, परेशानियुनि सां असांजो सीनो भरे छॾींदा. गुनाह इंसान जे रूह खे गंदगी सां भरे छॾींदा आहिनि, इंसान जो रूह बेचैन थी वेंदो आहे, तस्कीन न हूंदी, सुकून न हूंदो. बंगले में वेठो हुजे, भली गाॾी हुजे, माल हुजे, नौकर चाकर हुजनि, साईं मुंहिंजा दौलत हुजे, औलाद हुजे, हसीन घर वारियूं हुजनि, पर तस्कीन न हूंदी, छो त इहो गुनाह करणु अल्लाह रब जो हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम तो फरमाए, मुस्नद अहमद बिन हम्बल में हदीस है, इन्नल अब्द ला युहरमु रिज़्क़ बिज़म्बि युसीबुहु, बेशक बानो गुनाहन जे करे उन रिज़्क खां महरूम कयो वेंदो आहे जेको उनखे मिलण वारो तकदीर में लिखियल आहे. हिनखे रिज़्क मिलंदो, तकदीर में अल्लाह ताला लिखी छॾियो आहे. अञा अम्मा जे पेट में पहिरियों साह इंसान खणंदो आहे, उन वक़्तु अल्लाह उनजो रिज़्क ऐं उमिरि लिखी छॾींदो आहे. पर जेको गुनाह थो करे उहो लिखियल रिज़्क बि अल्लाह उन खां खसे वठंदो आहे. जेको रिज़्क इंसान जो लिखियल आहे सो रिज़्क मदीने वारे साईं फरमायो अल्लाह ताला खसे वठंदो आहे. हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए व इन लिस्सय्यति सवादन फिल वजह, ॿुधो मदीने वारे साईं फरमायो जेको गुनाह थो करे
उन जे चेहरे खे अल्लाह कारो करे छॾींदो आहे, माना चेहरे जे रौनक खे ख़तम कयो वेंदो आहे। तव्हां वञी ॾिसो शराब पीअण वारो, ज़िना करण वारो या माण्हुनि जूं दिलियूं रंजाइण वारो, हक़ खाइण वारो, उन जे चेहरे में अल्लाह नूर खणाए छॾींदो आहे। वरी तव्हां तजुर्बो करे ॾिसो, तव्हांखे ख़बर हुजे हे गुनाह करण वारो आहे, उन जे मुंहं मां अल्लाह रौनक खणाए छॾींदो आहे। हिकिड़ो माण्हू आहे ग़रीब मिस्कीन आहे, पुराणा कपिड़ा पातल आहिनि पर मस्जिद सां प्यार अथसि, अल्लाह अल्लाह करण वारो आहे, रोज़ा रखे थो, रमज़ान मल्हाए थो, भली पुराणा कपिड़ा पातल हुजनि, मेरो बंदो हुजे, पर चेहरे में रौनक नज़र ईंदी, वो अमलनि जो असर आहे। वो माण्हू भली तेल फुलेल करे अचे, खुशबू लॻाए अचे, काटन जो वॻो पाए अचे, वारनि खे कंगो बंगो ॾेई तयार थी अचे, पर गुनाहनि जे असर जे करे उन जे मुंहं में मणिया न हूंदी, दिलि चवंदी त हिन सां गुफ़्तगू न कयां। इन जे करे जो मदीने वारे फरमाया इन लिस्सय्यति सवादन फिल वजह, गुनाह चेहरे खे कारो करे छॾींदा आहिनि, माना रौनक ख़तम करे छॾींदा आहिनि। हिते दुनिया में रौनक ख़तम थींदी ऐं क़यामत जे ॾियारे उन्हनि जा मुंहं कारा कया वेंदा। हिकिड़नि जा मुंहं रोशन हूंदा, इहे गुनाह करण वारे जो मुंहुं क़यामत जे ॾियारे कारो कयो वेंदो। वज़ुल्मतुन फिल क़ब्र, मदीने वारे साईं फरमायो गुनाह तव्हांजे क़ब्रुनि जो अंधेरो आहे, तव्हांजी क़ब्र खे अंधेरनि सां, जहन्नम जी बाहि सां भरे छॾींदा। वज़ुल्मतुन बिल क़ल्ब, ऐं तव्हांजे दिलियुनि खे अंधेरे में मुब्तला कंदा, दिलियूं तव्हांजूं कारियूं थी वेंदियूं जेको गुनाह थो करे। मदीने वारे साईं फरमायो जॾहिं को माण्हू गुनाह कंदो आहे उनजी दिलि मुनव्वर आहे, साफ़ ऐं शफ़ाफ़ आहे, पर जॾहिं गुनाह कंदो आहे उन ते कारो नुक़्तो अची वेंदो। हिकिड़ो गुनाह करे उन ते कारो नुक़्तो ईंदो, वरी ॿियो गुनाह करे वरी उन ते स्याह नुक़्तो ईंदो, वरी टियों गुनाह करे वरी उन ते नुक़्तो ईंदो, तव्हांजो उनजी दिलि मुकम्मल कारी बणिजी वेंदी आहे। जंहिंखे क़ुर मजीद में मदीने वारे साईं फरमायो, अल्लाह फरमायो कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम, इहा जेको ज़ंग आहे, रान माना ज़ंग, इहो गुनाह जे करे पैदा थींदो आहे। ववहनन फिल बदने, ऐं गुनाह जिस्म में सुस्ती पैदा कंदा आहिनि, काहिल, सुस्त, न कम जो न कार जो, अबो कावड़े वेठो आहे, यार दोस्तनि में ख्वार ऐं ज़लील आहे, छो त गुनाह करण जे करे उन जे दिलि मां, उन जे बदन मां चुस्ती, ताक़त, फुर्ती सभु ख़तम थी वेंदी आहे। व नक़्सन फिर रिज़्क़, ऐं मदीने वारे साईं फरमायो उन जे रिज़्क़ में तंगी अची वेंदी आहे जेको गुनाह करण वारो आहे। व बुग़्दतन फी क़ुलूबिल ख़ल्क़, मदीने वारे साईं फरमायो ऐं मख़लूक़ में वो ज़लील रुसवा कयो वेंदो आहे। जेको गुनाह करण वारो आहे मख़लूक़ में उनजी इज़त ख़तम थी वेंदी, मख़लूक़ में माण्हुनि में उनजी इज़त न हूंदी, इज़त उनजी हूंदी जेको मदीने वारे खे यादि करण वारो आहे, जेको अल्लाह अल्लाह करण वारो आहे, जेको रब जे फरमाननि ते हलण वारो आहे, जेको मदीने वारे साईं जे अक़वाल ते अमल करे अल्लाह हुनखे इज़त वारो बनाईंदो आहे। यादि रखो गुनाह माण्हू जो मान विञाईंदा आहिनि, गुनाह दुनिया जी परेशानियूं, आख़िरत जे अज़ाबनि ऐं रुसवाइनि जो सबबु बणिबा आहिनि। जंहिं कम खां अल्लाह, हाणे ख़बर कीअं पए त गुनाह छा आहे, यादि रखो जंहिं कम खां अल्लाह मना कयो आहे उहो गुनाह, उहो माण्हू कमु करे, जंहिं कम खां अल्लाह मना कई आहे हे कमु न कयो ऐं माण्हू उहो कमु करे, इहो गुनाह, ऐं जंहिं कम जो अल्लाह हुकुम ॾे उहो न करे, इहो गुनाह। हिकिड़े कम खां ज़िना खां अल्लाह मना कई आहे, माण्हू ज़िना करे, चोरी खां अल्लाह मना कई आहे, कूड़ खां अल्लाह मना कई आहे, साईं मुंहिंजा गिला गीबत खां अल्लाह मना कई आहे, इहो कमु करे, इहो गुनाह। अल्लाह जिन कमनि जो हुकुम ॾिनो आहे, निमाज़ पढ़ो, निमाज़ न पढ़े गुनाह आहे, रोज़ो अल्लाह हुकुम ॾिनो आहे रोज़ो रखो, रोज़ो नथो रखे, इबादत नथो करे, ज़िक्र फ़िक्र नथो करे, इहो गुनाह आहे। अल्लाह क़ुरान में फरमाए वमन यअसिल्लाह व रसूलहू फइन्न लहू नार जहन्नम ख़ालिदीन फीहा अबदा, ऐं जेको माण्हू अल्लाह ऐं उन जे रसूल जी बेफ़रमानी करे, जन हुकुमनि जेके हुकुम अल्लाह ऐं उन जे रसूल ॾिना उन्हनि ते अमल न करे, जिन कमनि खां नबी ऐं अल्लाह मना कयो उन्हनि कमनि जे करण वारो थिए, فإن له نار جهنم فيها अब खालिदीन फीहा अबदा, वो हमेशा हमेशा जहन्नम जी बाहि में जलायो वेंदो। मुंहिंजा दोस्तो
गुनाहन का बचो गुनाह इंसान के लानत जो हकदार बनाईंदा है गुनाहन जे करे मानू नेकिन का महरूम रही विंदो आ गुनाहन जे करे इंसान अल्लाह ताला जे कम आसानी से पैदा किया नेकिन वाला ये गुनाह तवा जला नेकिन जा कम मुश्किल बनाए छींदा हजरत अल्लामा इब्न जोजी रहमतुल्लाह अलैहि जो फरमाए कमा अन्न सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर जे नमाज बुछड़न कमन बुराइन ए गुनाहन ए बेहयाइन का रोकींदी आ फकज़ालिक अल फहशाउ तन्हा अनिस सलात व साइरिल खैरात ए गुनाह वरी नमाज का नेकिन का भलाई जे कमन का रोकींदा है तवा दिसो न जो गुनाह की आदत है जंहिंमें उनके तवा नेकी की गाल चवंदो वो नेकी न कंदो भलाई जो कम चवंदो वो भलाई दी कोनी को छो जो उनके गुनाह रोकींदा है भलाई इंसान के जोरिया में से नेकी दे वठी वेंदी वन चंगे कम करण वारो चवंदो यार मां गुनाह किए कया हे नारी रखे नमाजी सदाए वरी गुनाह ने वना नमाज रोकींदी गुनाह का पर जो गुनाह करण वारो मस्जिद नहीं नमाज से नहीं दो जो शराबिया जानिया बदकारा छो तो गुनाह उनके नेकी जे कम का हाइल बनजी वियो आ तो नेकी जे कम दे वेझो न वञे इनन गुनाहन का जे करे उनन जी नहूसत का बचण चाहियो था तो उन जो इलाज है तौबा ताइब छ गुनाह की माफी वठण रमजान जो महीनो अल्लाह जे तरफा आम माफी जे ऐलान जो महीनो है सुभान अल्लाह केडो वडो गुनहगार छो न हुजे रमजान में अल्लाह ने मोट करे अर्ज करे मुझा मौला मुझा गुनाह माफ फरमा रुगी अल्लाह ने माई छण जी देर रुगी अल्लाह ने मुतवज्जे छण जी देर एड़ो रहीम रब इन महीने रमजान में मानन दे मुतवज्जे हुंदो आ हजार गुनाहन जा अंबार लगल हुजन रुगी अर्ज कर लहसे में अल्लाह गुनाह बख्शे माफ सुभान अल्लाह जे गुनाह थी व्या से थी व्या मानू गुनाह दिसी वरी वरी याद करो ॾियारींदा आहिनि मानू जी बेफरमानी कर वरी वरी याद ॾियारींदा आहिनि तो मूंसां हीअं कयो हीअं कयो अल्लाह जी आदत न आहे हिकिड़ो दफ़ो अल्लाह बख़्शे छॾियो न वरी वराए पुछंदो कोन त हे गुनाह जो कमु छो कयो बेफरमानी छो कई हुई मुंहिंजा दोस्तो तौबा ताइब थियण जो तरीक़ो इहो आहे जो बरकातो नफ़िल पढ़ो बरकातो नफ़िल नमाज सलात तौबा माना बरकातो नफ़िल पढ़ा तो तौबा वास्ते उनमें हिकिड़ी रकात जो कुरान याद हुजे सो पढ़ो न कुल या अय्युहल काफिरून पहली रकात में पढ़ो बी रकात में कुल अल्लाह अहद पढ़ो ओ सच्ची दिल से अल्लाह ने मुतवज्जे थी पांजे हीणाई पांजे गुनाह के याद करे पिशेमानी पैदा करे ए दिल में अहद कयो तो वरी गुनाह कोन कंदासीं वरी गुनाह जे वेझो कोन वेंदासीं इहो अॻ में अहद कयो दिल में वरी गुनाह कोन कंदासीं हाणे जेका ज़िंदगी बची आहे असां अल्लाह ॾे मुतवज्जे थींदे गुज़ारींदासीं ऐं पंहिंजे गुनाह ते पिशेमान थी पोइ अल्लाह खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मूंखे गुनाह जी माफ़ी अता फरमा मदीने वारे साईं फरमायो जेको माण्हू एतिरो गुनाहनि खे यादि करे रुनो एतिरो रुनो जो हुनजी अख जो हिकिड़ो वहार पुसी पियो क़यामत जे ॾियारे अल्लाह हुनखे जन्नत जा लिबास ओढ़ाए बुराक ते सुवार करे उनखे पूरे महशर में घुमाईंदो माण्हू चवंदा है को वली आहे को नबी आहे को रसूल आहे को पैगंबर आहे चवंदो है को नबी को वली को सिद्दीक़ को रसूल न आहे हे उहो गुनहगार आहे जेको गुनाहनि खे यादि करे एतिरो रुनो हुयो जो हिन जो हिकिड़ो अख जो वार पुसी पियो हुयो को बिया गुनहगार अरमान कंदा हाय अल्लाह जे असां एतिरो कोन रुनासीं पंहिंजे गुनाहनि खे यादि करे एतिरो पशेमान कोन थियासीं उते अरमान जा हथ मलींदा मुंहिंजा दोस्तो गुनाहनि खां माफ़ी वठो अल्लाह खे राज़ी कयो रब राज़ी आहे त ॿई जहान पहुचारा थी वेंदा अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा अल्लाह